इन ईसाले सवाब जो आहे, ईसाले सवाब जे लाइ कुरान करीम में खोड़ सारियूं आयतूं मौजूद आहिनि। मशहूर ऐं मारूफ दुआ जेका निमाज़ में पढ़ंदा आहियो, जंहिंखे अव्हां रब जअलनी चवंदा आहियो, इहा सॼी जेका दुआ आहे इहा ईसाले सवाब जी दुआ आहे। उन सिलसिले में आयत करीमा तव्हांजे आदो तिलावत कई आहे। हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजे रहमत जो ऐं गुनाह माफ़ करण जो ज़िक्र फरमायो आहे। हिकिड़ो मौलवी साहब हो जेको वाइज़ करे पियो माण्हुनि खे ढिजारे पियो। मौलवी साहब पियो चवे त बाबा जमायत खे क़यामत जो जहाड़ो थींदो, सिधे नेज़े बराबर लही ईंदो, गर्मीअ में माण्हू बुॾल हूंदा, अज़ाब हूंदो, क़यामत जे दिहाड़े झेड़ो ई झेड़ो हूंदो। हिकिड़ो सादो माण्हू हो, अबोज हो, उहो उथी बीठो जी मौलवी साहब जी साईं अकेते आख्या त क़यामत जे ॾींहुं झेड़ा थीसी, भला कहते के सवाल पूछा उहिदा में को जवाब दे के बाकर सवाल अखे भला उही दिहाड़े क़यामत जे दिहाड़े जे ॾींहुं जे नाले अहदा भई तूं झेड़ा थीसी, उही दिहाड़े असांजा नबी साईं होसी। सुभान अल्लाह। अखे हा होसी। भला उही दिहाड़े हजरत अलीउल मुर्तजा शेरे खुदा होसी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अके होसी। अके नबी साईं दे चार यार होसन। अके होसन हजरत पीरा दा पीर सोना दस्तगीर होसी। अके हा होसी। अके मुला पीछे टिट नमार एड़े जवान होसन त झेड़ा थीसी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एड़ा जान हुजन झेड़ो थी। उन मुतालिक आयत करीमा अवां जे आडो पढ़ी आ, लाउड वारो दात खान भेरी त आवाज वधाए पियो हाले। असांजे छा कयूं अथस, आवाज खे सुहिणो कर सुभान अल्लाह जो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। मुंहिंजा महबूब फरमान मुंहिंजो चओ तूं कंहिंखे थो चवे, पंहिंजे नबीअ खे थो चवे, सोना नबी तूं ॿुधा मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी उम्मत खे ॿुधाए मुंहिंजा रब मां छा ॿुधायां।
अल्लाह ताला तो फरमाए इहो जमीन या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम जेकॾहिं तव्हां पंहिंजे जान जे मथां पंहिंजे नफ़्सन जे मथां ज़्यादती करे वेही रहो तव्हांजा गुनाह वधी वञनि वो उन टाइम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह तव्हां अल्लाह जे रहमत खां नाउमीद न थियो माना तव्हां ईअं न चओ त असांजा हेॾा वॾा गुनाह आहिनि अल्लाह ताला माफ़ कंदो अलाए न कंदो अल्लाह ताला फरमाए थो ईअं न चओ मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थियो इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ बेशक जेको तव्हांजो अल्लाह बेशक जेको तव्हांजो रब इहो रब तव्हांजा हरई गुनाह माफ़ करे छॾींदो इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ तव्हांजा हरई गुनाह रब जी ज़ात बाबरकात माफ़ करे त माफ़ करे सघे थो लेकिन तव्हां रब जी रहमत खां नाउमीद न थियो तव्हां ईअं न चओ त असां हेॾा गुनहगार आहियूं असां खां हेॾियूं ख़ताऊं थियूं आहिनि असां हेॾो पाण ते ज़ुल्म करे वेठा आहियूं असां हेॾी अल्लाह जी नाफ़रमानी करे वेठा आहियूं अल्लाह ताला असांखे माफ़ी ॾींदो अलाए न ॾींदो अल्लाह ताला फरमाए थो त अमां रुगो हली अचो सच्ची दिल सां तौबा ताइब थियो मां रब जे बख़्शिश जा खज़ाना वसी तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अल्लाह ताला हेॾो पंहिंजे ॿारनि जे मथां महिरबाना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो दौर हज़रत मूसा जे दौर में 61 साली थी वई बरसात जो पवण बंद थी वयो माण्हू जानवर भी परेशान थी वया पानी पीअण जे लाइ नथो मिले सब माण्हू मिली जुली अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम वट आया ओ सोना अल्लाह जा नबी हज़रत मूसा रब जी ज़ात बाबरकात दुआ घुर रब जी ज़ात बाबरकात असां जे मथां पंहिंजे रहमत जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे चयो ऐं कौम जी तव्हां मां सुभाणे 40 ॼणा अची फलाणी जाइ ते गॾु थीजो उते मां अल्लाह जो नबी हज़रत मूसा दुआ घुरंदुसि तव्हां आमीन चइजो रब जी ज़ात बाबरकात तव्हांजे मथां रहमत जो मींहुं वसाईंदो माण्हू गॾु थिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी उन्ही जाइ ते आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह
जी बारगाह दे हथ को खड़े अल्लाह ताला को फरमाए सोना मूसा दुआ न कर मुझा रब मौत दुआ छोड़ बुरा अल्लाह ताला को फरमाए जेके मारू ये तो संगत बीठा आन इन मारू न में करो एड़ो मारू जे 40 साल लगातार तो अल्लाह जी ना फरमानी कया घड़ा साल 40 साल मुझी ना फरमानी कया 40 साल में उन्हें हिकड़ो बि जो कम न कयो 40 साल उन्हें मुझी ना फरमानी कया हजरत मूसा तू ऐलान कर जैसी ताई इहो मारू इन्हीं जमात खां बाहर नहीं दो तेसी ताई मां दुआ कबूल कोन फरमाई दुस आई तेसी ताई मां तव्हां जे मथा पाजो मींहुं कोन वसाई हजरत मूसा कौम ने मुखातिब जो ए कौम रब जो पैगाम आयो तव्हां में हिकड़ो एड़ो माण्हू जे 40 साल अल्लाह जी नाफरमानी कया 40 साल हिकड़ो नेकी जो अमल कोन कयो बड़ा कुछ तो शर्म करे हा कुछ हया करे हा कुछ तो रब खे सुञाणे हा 40 सालन में को अमल न रब तो फरमाए इहो माण्हू जेसी ताईं ॿाहिर निकिरंदो न तेसी ताईं मींहुं न वसंदो हज़रत मूसा जो उन्हे माण्हू आवाज़ ॿुधो ऐलान ॿुधो उन मारे पंहिंजे मथां चादर आंदी उन जमात खां ॿाहिर न निकितो उते रब जी ज़ात बारगाह सां कलाम पियो करे त मुंहिंजा रब जेकॾहिं नाफ़रमानी कया त तुंहिंजी कया जेकॾहिं गुनाह कया तुंहिंजा गुनाह कया जेकॾहिं गुनाहगार आया त तुंहिंजो गुनाहगार आया अज मूंखे हिन जमात में ख़्वार न कर जेकॾहिं मां ॿाहिर नथो वञा त तूं रहमत जो मींहुं नथो वसाई जेकॾहिं मां ॿाहिर थो वञा ही सभई मुंहिंजे मथां खिलंदा अल्लाह मस्तूर उयूबना सब्र कल जमीर मुझा बोला मुझे ऐब से पर्दो और मुझा ऐब जिन जमात के आलो जाहिर न कर महशर में जेको वही मुसा कजाए मुझा अदा न माने उन दुआ में हुनो पंहिंजे अखियुनि मां पाणी वहायो रब जी बारगाह में तो गायब थियो रब जी ज़ात बाबरकात हज़रत मूसा जे मथां उहो मींहुं वसायो जो जमात जो जेको सुवाल हो उहो सुवाल पूरो थियो रब रहमत जो मींहुं वसाए सुभान अल्लाह हाणे अल्लाह जो नबी हज़रत मूसा ॻाल्हाए थो मुंहिंजा रब तुंहिंजो हुक्म हो त मां मींहुं तेसी ताईं कोन वसाईंदुसि जेसी ताईं इहो माण्हू ॿाहिरि कोन निकिरंदो मुंहिंजा रब उहो त माण्हू ॿाहिरि निकितो बि कोन्हे अॻे में मींहुं वसाए छॾियो अल्लाह ताला फरमायो हज़रत मूसा उहो माण्हू रुनो